कयो वञे। तव्हांखे इहो मौक़ो बनाए रखिणो त ज़मीन बनी इहो तव्हांजो इशू न आहे। बांदी में सरकारी लाइब्रेरी जो कयां उन खे तव्हां सभिनि खे एतबार में वठंदव। बांदी जा जेके बि स्टेक होल्डर आहिनि जंहिंमें तव्हांजो वापारी थी वियो, हुकूमत सियासी समाजी उन खे आनपुर खणंदो, हा त उन्हनि खे बि आनपुर खणंदो तव्हां सभिनि खे। बाबा असां इहे इनिशियल कयो आहे बांदी जे लाइब्रेरी में, असां काफ़ी टाइम खां वठी जेको माना भर्तियूं कयूं पिया त पोइ खट लॻे स्टेक बांदी खां शुरूआति कई आहे। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं बि असां ईंदासीं, इवन कराची प्रेस क्लब ते माना सूबाई प्रेस क्लब आहे जेको हुते बि पंहिंजे हवाले जे लाइ पोइ काफ़ी तव्हां सां दोस्त आहिनि। इन्हनि जी कवरेज जेका थींदी आहे अख़बारनामा जी जेका आहे उन्हनि वटि उन्हनि जा बी आर ओ बि रिपोर्ट पहुचाईंदो भई हीअ शइ डिमांड थिए पई ऐं जाइज़ डिमांड